नाज़िन कोटड़ी में वधंदड़ मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ एसडीपी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। हुन हवाले सां ॾिसूं था नवीद पंवर जी ही रिपोर्ट। ज़िले जामशोर में वधंदड़ मंशा के वाहिपे खिलाफ सियासी समाजी धुरियुनि पारां एसडीपी की अगवानी में सिकंदर हाइट्स कोटड़ी का अलमदीना चौक ते रैली कढी हिन वक्त धरणो हयो आहे। अचो हिते मौजूद अगवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जो छा चवणु आहे। वाह, असांजो एहतजाज हिन जो मुतालबो सिंपल आहे त सॼी सिंध मां ख़ासि करे जामशोर ज़िले मां जेको मंशा जो वाह पियो आहे उहो बंदि करायो वञे। सॼी सिंध जीअं जामशोर में भी हीरोइन, चर्स, आइस, ठरो, माओ, ZAKSO, मेमपुड़ी जैसे अलाए केतरा सवे नाला थी चुका हैं वो वापराइजे पियो, जैसे करे असांजी नौजवान नस्ल तबाह पई थिए, उन्हनि जी तालीम तबाह पई थिए, उहे को रोज़गार नथा कनि, धंधो नथा कनि ऐं रांदो खांदो उन्हनि जे माउ पीउ जूं जेको उन्हनि मां उमेदूं हुयूं त मुंहिंजो औलाद जवान थी मुंहिंजी ख़िदमत कंदो, उहे उन्हनि जा घरनि जा ज़ेवर खपाए उन्हनि खे तंग करे उहे ज़ेवर खपाए मंशात वठी नशो पिया वापराइनि। अफ़सोस ऐं चवणो थो पए त हिन मुल्क में उहे इदारा मौजूद आहिनि जिन खे उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन वठणु खपे। ज़िले जामशोर जे अंदर ईंदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ गुटको ऐं मेनपुड़ी जो तव्हां मवाली बणाए छॾियो आहे, पर गांजे, शराब, आइस एतिरे ताईं जो हाणे ज़िले जामशोर में खुलेआम हीरोइन विकिरो थी रही आहे। त असां मुतालबो कयूं था, असां घुर कयूं था SP जावेद बलोच खां, IG सिंध खां ऐं ॿियनि रियासत जे इदारनि खां त आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे, असांजे नौजवाननि जो ॾोह कहिड़ो आहे जंहिंजी असांखे सज़ा ॾिनी पई वञे। त सॼे ज़िले अंदरि जेकी मंशा जो आम जाम विकिरो थियो आहे उन जे जेके मेन डीलर खे उनखे गिरफ़्तार करे ऐं मेन अॾनि खे सील करे उन्हनि खे कालकोट में हणी त जीअं हीउ कोटड़ी जो माहौल साफ़ ऐं सुथरो माहौल थी वञे। असांजो इहो मुतालबो आहे त मेन डीलर ऐं मेन जेके अॾा आहिनि उनखे सील कयो वञे। असांजो हिन इतिहास में हिकिड़ो ई मुतालबो आहे जामशोर खे मंशात खां पाक कयो वञे। कुझु ॾींहं पहिरियां तव्हां मीडिया ते असांजो जेको टक जो MP आहे उन वाज़े कयो त मूंखे कुझु नालनि जी ख़बर आहे, मां 2-3 ॾींहंनि में उहे SSP खे नाला ॾींदुसि। अञा ताईं उन MP SSP खे नाला न ॾिना आहिनि। असां हुनखे वरी बि अपील कयूं था जे नालनि जो हुनखे ख़बर आहे त फौरी तौर SSP खे ॾिना वञनि। कोटड़ी ज़िलो जामशोरो मंशात सां सुञातो पियो वञे, जंहिं करे अॼु असां जेको हिन में शरीक थिया आहियूं अॼोके धरणे में असीं पंहिंजी सुञाणप हिकिड़े बाशऊर ऐं ॿुधाइणु चाहियूं था त बाबा ऐं मुतालबो कयूं था महिरबानी करे असांजे शहर मां असांजे ज़िले मां मंशात ख़तमु कई वञे ऐं मंशात फरोशनि खे गिरफ़्तार कयो वञे। त जेको हिन जामशोर ज़िले खे हींअर मंशात जे नाले सां सुञातो वञे पियो, बदकिस्मती आहे त जंहिं चौक ते असां बीठा आहियूं उते जेको शराब जो गुतो गैर क़ानूनी आहे। मूंखे दोस्त सां पुछा कई त हुननि चयो त हीउ लाइसेंस जॾहिं त हिन जो लाइसेंस भान सैदाबाद जो आहे, पर भान जे माण्हुनि खे जस हुजे जिन उते शराब जो गुतो खोलनि ॾिनो उन्हनि खे इहो ॿुधायो वियो त बाबा शराब ऐं मंशात कोटड़ी शहर में सरेआम हले थी, तव्हां उते वञी पंहिंजो दुकानु खोलियो। हाणे जेके हैदराबाद जा ॿिए पासे जा बिज़नेसमैन आहिनि, कारोबारी माण्हू आहिनि, उन्हनि इहो थीम ठाहे छॾियो आहे त मंशात हलाइणी आहे त कोटड़ी में हलाइणी आहे। छो त हितां जा चूंडियल नुमाइंदा, हितां जी पुलिस, हितां जा सहाफ़ी भाइर, हितां जा वकिला सभई उन्हनि जा हिसेदार आहिनि। ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा पंहिंजे नसुलनि खे बचायो। सभिनी सियासी समाजी ऐं साफ़ी धुरियुनि पारां हिकु गॾियल तौर ते हिकु मज़ामत आहे, मज़ामत मंशात ख़िलाफ़ आहे। हिन चौक जे हिते बीठा हुन जो नालो अलमदीना चौक आहे ऐं हीउ चौक मशहूरु आहे त हिते हिकु शराब जो गुतो आहे। जंहिं तरफ़ मां इशारो करे हिन तरफ़ शराब जो गुतो आहे। हितां जा लोकल जेके असांजा उम्मीदवार आहिनि, जेके असांजा कैंडिडेट आहिनि, जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि, उन्हनि जे कन जे लाताड़ आहे ऐं उन्हनि खे अखियूं ॿूटणु खपनि हाणे या त पंहिंजी पोज़ीशन छॾणु खपनि। अगर हू इन एतिरे इज्तिमा जी हिमायत खां गॾु ऐं एतिरी मज़म्मत खां पोइ बि हिन गुते खे बंदि नथा कराए सघनि ऐं इलाही शयूं आइसा चर्सा उहो कोटड़ी में आम हली रहियो आहे त ख़ुदारा कंहिंजे बचनि जी नौजवाननि जी ज़िंदगी सां न खेॾो। असांजो सख़्तु मुतालबो आहे त बिलख़ुसूस बिलफोर जल्द खां जल्द हिन अलमदीना चौक ते मौजूदु शराब जो इनलीगल गुतो हितां शिफ्ट कयो वञे, जितां जो लाइसेंस अथसि उन शहर हिन गुते खे मोकिलियो वञे। ऐं 2 ॾींहं अॻु में MP साहिब तरफ़ां ऐलानियल मंशियात ख़िलाफ़ क्रैकडाउन जहिड़ी तेज़ी वठणु घुरिजे आहे ओड़ी तेज़ी न वरिती आहे। असां अपील था कयूं MP साहिब खां, अवां 3 ॾींहं में ऐलान कयो, SP साहिब सां वरी राब्ते में अचो, मंशात फरोशनि ख़िलाफ़ सख़्तु क्रैकडाउन कयो। कोटड़ी जी गली गली में मंशात हली रही आहे, बचे बचे खे बि ख़बर आहे पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। असां मुतालबो था कयूं त हिन मंशात फरोशी में जेकॾहिं जेके बि माण्हू मुलविस आहिनि, चाहे समाजी अॻवान हुजनि, चाहे
सियासी अॻवान हुजनि, चाहे पुलिस वारा हुजनि, चाहे साफ़ी हुजनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे। भत्ता वठी सरियाम हलाए थी, हिन जूं मंथलियूं सेट थियल आहिनि, जेको भत्तो SSP ताईं वञे थो। इहे सभु असांखे निशानदेहियूं आहिनि, छो जो जॾहिं 2 पुलिस वारा निकिरनि था त SOP तहत सॼी मार्केट, सॼी दुकान बंदि कराए सघनि था, गोदाम बंदि कराए सघनि था, त पूरे ज़िले जी नफ़री मिली करे मंशात बंदि नथी कराए सघे। इन करे असांजा सिविल सोसाइटी जा दोस्त, असांजा वकील दोस्त, बार बेयरर्स ऐं सियासी समाजी जेके बि अॻवान असांजा पहुता आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो खणी आया आहियूं त ख़ुदा रा ही मंशात बंदि कयो। असां इन खां अॻे हितां जा जेके वाघधणी आहिनि, हुन में SSP जामशोरो, DC जामशोरो, उन्हनि ॾे वियासीं, उन्हनि खे शिकायतूं लिखत में मोकिलियूं त भई ज़िले जामशोरो में मंशियात वबाई सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। नौजवान ॾींहों ॾींहुं तबाहीअ ॾांहुं तेज़ीअ सां वधनि पिया, जंहिंसां हितां जामशोरे मां इहा बेचैनी ख़तमु थी सघे।